तुंहिंजे आवाज़ जो ऑटोग्राफ जॾहिं खां तूं हली वई आहीं तॾहिं खां मां महकशी छॾी वेंदी आहे। मूंखे निंड जो बोरियूं बिल्कुलु बि सुठियूं नथियूं लॻनि। ख़बर अथई जॾहिं तूं मुंहिंजी संजीदा सवालनि ते अच्छा अच्छा चवंदी हुई न तॾहिं मूंखे इंतिहाई बुरो लॻंदो हुयो त तूं एतिरो सुठो ऐं मिठो कीअं ॻाल्हाईंदी आहीं। अॼु मुंहिंजी निंड वारी गोरियुनि जी ॻाल्हि ते अच्छा न चवंदी। अचु चओ न अच्छा अच्छा, बुरो न लॻंदव कसम सां। तूं नथी ॼाणी जंहिं रेल में आउं सवार आहियां तंहिंमें न किराए जी अदायगी थींदी आहे ऐं न ई स्टेशन ते लहण जो को फ़िक्र। हलियो वञे ज़िंदगी जो सिज लही वञण ताईं, पर तूं केॾांहुं हली वई आहीं। मां टाइपिंग स्पीड सां केॾांहुं पियो वञां। अॻियां नेटवर्क जो मसइलो पेश अची सघे थो। तोखे कहिड़ी ख़बर मौसमनि जी मैथामेटिक्स में इंतज़ार जी अलजबरा जो कहिड़ो हल आहे। इन ई गूगल ॿुधाए सघंदो त जेकॾहिं विच राह ते रेल किथे बीह रही त मां केॾांहुं वेंदसि। उन चुम्मी जो कसम जेका मां निंड खां पहिरियां तुंहिंजे शहर खां ईंदड़ हवाउनि खां पिनंदो आहियां। मूं वटि तुंहिंजो कोई ॾस पतो न आहे ऐं न ई फ़ोन नंबर। मूं वटि फ़क़ति तुंहिंजी आवाज़ जो ऑटोग्राफ आहे। दोस्तो हिन मिस्री नज़म जो तख़लीकार कांजीराम सांवरिया आहे।